जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं त पूरी सिंध जीअं अॼु मनड़ो शहर में बि 17 ॾींहं मुकमल लॉकडाउन जारी आहे। मनड़ो शहर जा नंढा तोड़े वॾा समूरा कारोबारी मर्कज़ मुकमल बंदि आहिनि ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सुबुह जो 8 वॻे खां सब्ज़ी मुर्गी ऐं मच्छी ऐं मेडिकल स्टोर जा जेके दुकान आहिनि उहे खुली वेंदा आहिनि, जेके शाम जो 5 वॻे ताईं खुलियल रहंदा आहिनि। 5 वॻे खां पोइ उहे मुकमल बंदि थी वेंदा आहिनि ऐं जेके वॾी ट्रैफ़िक आहे उहा मुकमल बंदि आहे, जंहिं सबबु रोड रस्ता वीरान लॻा पिया आहिनि ऐं पब जो पुलिस ऐं मनड़ो पुलिस जो गॾियल जेको गश्त आहे शहर जो उहो जारी आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत जेको ऐलान कयो हो त असां ग़रीबनि खे राशन जेको आहे घर घर पहुचाईंदासीं, उहो ऐलान रहिजी वियो आहे। अञा ताईं ग़रीबनि खे राशन मुहैया न कयो वियो आहे, जंहिं सबबु ॾियाड़ी कमाईनि ॾियाड़ी खाईनि मज़दूर तबिको सख़्तु परेशानी में मुब्तला थी वियो आहे। हितां जे मज़दूरनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त तकिड़ा उपाउ वठी असांखे राशन मुहैया कनि त जीअं असां फाका कशी खां बची सघूं। ॿी सूरत में जेको लॉकडाउन जो ऐलान आहे उहो वापसि वरितो वञे त जीअं असां पंहिंजी मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं ऐं वधीक फाका कशी खां बची सघूं। जी